वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। चांड्रो की तुझी हिम्मत के त दाद ॾियणो पवंदो। बिना पुछणे जे तू हवेली कीअं आई है? छो हवेली अचण को डोह अच्छा या मुखा को गुनाह थी वियो? मुझे चवण जो इहो तो मकसद ना है, पर जे कदे तू पंहिंजे माउ पीउ का इजाजत वठी अची आ त ऐं सुठी गाल हुई, मुखे भी सुठो लगे आ। रुखसार बेगम ता जानो थियो त मां गोठ जी का गूंगी छोकरी ना आया, पर यूनिवर्सिटी में पढ़ियल ऐं आजाद ख्याल छोकरी आया। सो हवेली में अचण मुझे लाइ आम गाल है, मुखे कंखा पुछण जी जरूरत ना है। ठीक आ, जे कदे इहा ही गाल है त पो तू ओचितो आई। जे कदे मां इए ता से मिलण अचा त खान बहादुर तां जे किरदार के मशकूक समझे आ। शायद तू यकीन सा सही चई रही आहे, इन जे करे थैंक यू, तुझी मेहरबानी। आऊं तां खां ते इहो पुछण आई आहियां त मुखा केड़ी गाल जो बदलो वरतो आ तां खान बहादुर ऐं उन जे पुट जे सामू पाण वणाइण जे चक्कर में मुखे बी वाटे ते बिहारे छडियो आहे। मां केड़ो पंहिंजो कारो मुंह कयां? ताहां ते एतमाद करे मुखे तो वरी सजा मिली रही है। चांड्रो की तू इहे भी न सोच त तुझी परेशानी जो मुखे एहसास ना है। मां उन्हन मां ना आहियां, हथ ते हथ रखी ऐं वेही रहां। मां तुझे सामू शर्मिंदा आहियां, पर ताहां जो यो एहसास है शर्मिंदगी मुझे केड़े कम जी? मुझी जान छडाइण जी ताहां वट केड़ी दवा है, वो मुखे बुधाए छडो। तू जिए चई, मां तुझे आडो हाजिर आहियां चांड्रो की। अफसोस, सद अफसोस, केखा जान छडाइण जो यो बेहतरीन तरीको है। चांड्रो की तू आखिर चाही छा थी? छा भला तू इते मुसा विणा आई आई छा? ऐं मुझी हर गाल जो तू उबतो मकसद थी गडी। दिस चांड्रो की थोरो कुछ सोच, ये लफ्जन जा मुखे ताना न दे। सजो ओठ पुछाया है चांड्रो की, आखिर वही तक कीडा वही? छोरी किथे? घर छड़े तो कौन भाजी वही? हम घणो इंतजार कौन करने समी, ओच तो निकरी हली विनस। कोई भलारो पींगे में लौट जा या वनी गोठ जी पोड़ी जायफन का फारो विचराए जा। खुदगर्ज थी पंजे बारे में न सोच चांडो की, असाला भी सोच। तुंजे वणण का पोए असा जो छा थिंदो? जने सिर सवा नेजे ते ले इंदो, चवंदा मां औलाद के सुञाणण का इनकार करे छडींदी, ऐं औलाद माइटरन का खफा होंदो, ऐं चवंदा हर को पाण के बचाइण जी कोशिश में होंदो। सो अम्मी मुंह में को आसरो न रखते। छा गाल है मेरू सा? केड़ो खंड जो चाल बुधी वियो थई जो परेशान लगी बीठी आई? हाने मां तांगे छा बुधाण साईं, त चांडो की केड़ो कहर कयो आहे? मेरो छा कयो आहे चांडो की? छा गाल है? जी साईं, बुधाए न मेरो सा, चांडो की केड़ो कहर कयो आहे? चांडो की न न साईं, मुखे समझण में गलती थी वई हुई। मु सोचो त शायद चांडो की घर छॾे हली वई आहे। छा थया? सवेरे का ते वेठी आई है, माई सफा अख बूट थी वई आई। मानू आए गे जी आदर बा कंदो आहे, को चाय चुके जो तो मुके खबर आ, तो पुछंदी है कान। पर मानू खिकारींदो ता है, तू भली करे आए, जी करे आए, ना बस ये शरड़ो 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 ये बोहारी जी लगी पई अथई, तू थड़ वेठी बूथ में हणी। हापले तो या गाल तो बुधी हुंदी त थधो घड़ो पाण के पाण छाव में रखराइंदो आ। मुखे तानू ॾियण खां पहिरीं तूं पंहिंजे पाण खे ॾिस,
आई शुक्र आहे मुंहिंजे रब जो, अल्लाह जा करम आहिनि। ऐं मुंहिंजा पान त थी हीअ ई सफ़ा धोतल पोतल साफ़ सुथरा आहिनि। अड़ी हाणे ॻाल्हि ॿुध, तूं पंहिंजी छोरी ते चङी तरह नज़र रख। हा, किथे पंहिंजी पोती मेरी न करई। अॻे ख़बर अथई न खानदान जो नालो केॾो न रोशन कयो अथसि। ख़बर अथई, सॼी ख़बर अथई। भपले मां तुंहिंजी ज़ुबान कढी रखंदमि। ख़बरदार जो मुंहिंजे धीउ जे लाइ को लफ़्ज़ ॻाल्हायो अथई। बसि कर हाणे, बसि कर। घणो न विफल, घणो न विफल। मूंखे सम्झाइण जे बदिरां पंहिंजी चालियूं सही कयो। हा, नज़र रखो पंहिंजो पाण ते, सॼे घर ते। हा, मूंखे थी तूं छा चवी? ॻाल्हि त ॿुध, मूंखे त लॻे थो तोखे ख़बर आहे, पर हल तोखे ख़बर कान्हे, तोखे का कल ई कान्हे। सॼे ॻोठ खे ख़बर आहे तो वारी छोरी वरी ने शाह मुराद जे घर ओ पेरड़ा पाइण शुरू कया आहिनि। तूं चई न छा असां माउ पीउ ॼाणू, असांजी धीअ ॼाणे। आई है आई आ न पैर ते। हाँ, आई औलाद जो पुठ भरायूं करे उन्हनि जो खानो ख़राब तव्हां हथनि सां त कयो। भपले हिकिड़ी ॻाल्हि पुछे, तूं न एॾे हद दर्जे जी बेफज़ीलती ऐं निमक हराम छो आहे? मुंहुं में को नक पथई या कोन थई? शहज़ादी हाणे मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी कन खोले ॿुध ऐं पंहिंजे दिलि ते लिखी बि छॾ। अॼोकी तारीख़, अॼोको ॾींहुं ऐं ही टाइम, ही जेका फापुल अथई न कर्ज़ ब्याज समेत मोटाए ॾियण वारी अथई। खबर आहे तुंहिंजी। हाँ तेरी का न त ये वोर पट गंजो करे न मोकिलियई। छुट्टी थी पई आहे, ख़ुदा छुट्टो तो कयो आहे घर वेठे। आई हाँ छती थी पई आई। छा छितन वारा चकती हणी छिती आई छा? ख़ुदा पुजंदई तो सा ये कणो पवंदो। तूं ताई उम्मीद कोन, तुंहिंजो यो मथो फाड़े न ॿ धकणो पवंदो। आहे लॻई का ख़ुदा ॾिसे। गाला माई ये धनी बख्शे घरों टुक भरे भगी आई बाहर कहरता है। तू तो चुप कर। अल्लाह जो शुक्र है जो साह बचाए निकती आया। खुदा जी का मार पैस और सोटी खानी मुझे मारे पई, मुझे पुछा लगी है। पक्क तो का ओली सोली गाल कई हुंदी नता दी शहजादी। मुझे खबर है ना तू भेण जो पासो खण दे तो के रत जी छिक तो जरूरी इंदी। माई मु अलग अलग गाल कईया हाने तू जान भेण शहजादी जाने मां हाने हलाए तो। अबे बे एकड़ो मिनट भी सावण फकीर गाल बुध अरे रस्ते में गड जी वियो न मुझे हिकड़ी गाल जो जवाब त दींदो वने। जे कदे तू हाकार करी न चार मानू गड करे तुझे दर चा तो के पटको मेड़ कयूं। मु तुजी गाल कान समझी भाई। मु इहो पे चयो अथवारी जेका जीनत है न ओ मुझे गामण खान के दे उन बेचारे के बियो त केर कबूल कोन कंदो न। तवां बई सरदार मूं लाइ बराबर आयो। सरदार खान बहादुर ऐं तवां लाइ मुंहिंजी दिलि में हिक जेतिरी मोहबत आहे। खुशामद छॾ सूबेदार, मूंखे टू द पॉइंट ॻाल्हि करण जी आदत आहे। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे सरदार, खुशामद त इहा हूंदी आहे जंहिंमें अॻे माण्हू जी ज़रूरत खां वधीक चमचागिरी करे को कमु कढाइणो हुजे। मूंखे इहो ॿुधाए त साले खे कॾहिं थो कोर्ट में पेश करी? सूमर ते पहिरीं फुर्सत में इहो कमु करण जो इरादो कयो अथऊं। अच्छा, मूंखे इहो ॿुधाए त उनखे फुल फ्राई करण जी घणी मिठाई वठंदी? ही तव्हां छा पिया चओ बिजार खान? मां गैर कानूनी कमु कीअं करे थो सघां? पाण हिकिड़ो सौदो करे था वठूं न। तूं पंहिंजे कम जी मज़दूरी अॻवाट वठी छॾ। पर बिजार खान साले जे मथां खान बहादुर खान जो हथ आहे। वो साले खे मुंहिंजे हथां निंधणकनि वांगुरु मारण कोन ॾींदो। तूं उनखे ॿुधाईसि छो थो? तूं पुलिस डिपार्टमेंट जो मुलाज़िम आहीं या खान बहादुर जो नौकर आहीं जो हुनजी इजाज़त खां सवाइ तूं कुझु करे कोन थो सघीं? इहा ॻाल्हि न आहे सरदार, पर समाजी तालुकात बि माना था रखनि। मिसाल तौर तव्हांखे लाइलम रखे को मां कमु कयां त मां उहो सभु कुझु कयां, पोइ तव्हांजो छा रद्द अमल हूंदो? मुंहिंजे रद्द अमल खे हण तूं डंड में
इन कम जा तोखे मां पूरा 50 लख ॾींदुसि। कर ख़बर चओ त मंज़ूर आहे? तू मुझे हिकिड़ो कमु कंदे मूं घुरिया पैसा ॾींदुसि। चल तू मुंहिंजी हितां भॼण में का मदद करे सघी। मां चरियो थोरे इहो कमु कंदुमि। चरियो नहीं त बाक़ी सियाणो न। हाँ पैसा कंहिंखे कड़ा लॻंदा तोखे तुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ पैसा ॾींदुसि। तू मुंहिंजो हिकिड़ो नंढो कमु कर। पैसा मिठा हुजनि या कोड़ा तूं वॾो मुड़ुस माण्हू आहीं। तोखे राति मारण जो प्रोग्राम ठाहियो अथनि। मां तो ते बंद है कुछ करण मुझे बस में आए। बाकी हाँ तू कंहिं तरीक़े सां यूनिया पोवल जेकॾहिं खान बहादुर ताईं पहुचाए वो कुछ थी सके। मोमल मोमल तू इते कीअं? तोखे ख़बर आहे न बाबा ऐं अम्मा तुंहिंजे हिते अचण सां नाराज़ थींदा आहिनि। ख़बर अथम। मां हिते आख़िरी भेरो आई आहियां, वरी न ईंदमि। छा मतलब? चांडो की ही दुनिया जा नज़ारा, ही माण्हू, वण पखी गुल मूंखे न खपनि। ही सभु तव्हांखे आया। मुंहिंजी त इन मां दिलि ई खजी पई आहे। छा तूं इहो सम्झी थी त मां पंहिंजी ज़िंदगी मां ॾाढी ख़ुशि आहियां ऐं मुतमईन आहियां? मूंखे कहिड़ी ख़बर, मां त हिते तोसां पंहिंजे दिलि जो हाल वंडण आई आहियां। ॻाल्हि छा आहे मोमल? तूं एतिरी मलोल छो आहीं? मां पंहिंजी ज़िंदगी मां बेज़ार थी वई आहियां। मुंहिंजी दिलि थी चए त मां पंहिंजे पाण खे उन्ही खाई में फिटो कयां। तोखे कंहिं चयो आहे त मौत निजात जो ज़रियो? निजात जो ज़रियो त न आहे, पर फरार जी घुटी त आहे। मौत मां पंहिंजे पाण खां ऐं हिन दुनिया खां घणो परे भॼी वञण थी चाहियां। तोखे इहो ओचितो कहिड़ो दौरो पियो आहे? विछोड़े जा एतिरा साल सबर करण खां पोइ हाणे अची मरण जूं ॻाल्हियूं कयूं अथई? छाकाणि त मुंहिंजे सबुर जे वण में वो न जलियो, जंहिंजे करे सबुर कयमि, कारो ऋण जाॻियमि। उहो त कॾहिं वणनो ई न आहे। लॻे थो त मलार खे ही घोट रास न आहे ऐं मूंखे नथो लॻे त मां उनखे यादि बि हूंदसि। पुछनि जे मेहार के पुछे से मेहार। सो मुंहिंजी जान, तूं पंहिंजे दिलि खे अजायो वहमन में छो थी उकोणी? अदा मलार जॾहिं बि मूंसां फोन ते ॻाल्हाईंदो आहे तुंहिंजो ज़रूर पुछंदो आहे। चांडोकी हाणे जेकॾहिं मलार जो फोन अचई न त चई छॾिजांसि मोमल मरी वई। अदा मल्हार जो फोन आहे, मां स्पीकर ऑन थी कयां ऐं तुंहिंजो पुछे थो या न? हेलो हेलो अदा। हेलो ॿियो ॿुधायो अदा, तबियत कीअं? आऊं ठीकु आहियां। तूं मूंखे इहो ॿुधा त तूं अकेली आहीं या मां बाबा गॾु अथई या ॿियो केरु बि गॾु अथई? अकेली आहियां मां अदा, पर तूं इहो छो थो पुछीं? हू दरअसल तोसां खे राज़ जूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। मुंहिंजे अंदर में पंहिंजे ॻोठ लाइ तांग वधी वई आहे। दिल थी चवे त सभु बंधन टोड़े ॻोठ वापसि मोटी अचां, पर छा कयां? बाबा जी कावड़ खां रॼां थो ऐं हिन लोक जे ताननि खां रॼां थो। अदा
रुगो गोठ जी तांग या मूमल जी सिक भी? चांडोकी यो न पुछ मुखा आयो। तू गोठ खां मूमल खे अलग करे छॾ। इहो गोठ मुंहिंजे लाइ यादुनि जो खंडर बणिजी वियो आहे। तू मूंसां मूमल जी ॻाल्हि त कराए, वो मूंखे यादि करे थी या न? रोंदी त नाहे न, उदास त नाहे न, या परेशान रहंदी आहे? हेलो 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 चिबड़ खान हिन कैदम आज़ाद थियण खां पहिरियां हयाती जे कैदम आज़ाद थी वेंदो। इन कैद मां त पाण खे बि मुश्किल रिहाई मिले। दुनिया में कोई अहिड़ो राणो राणी कोन्हे जेको हिन ज़ुल्म खे रोके। बिजार खान ज़ाती बादशाही पियो हलाए। चिबड़ खान खे केतिरा साल हिते कैद में गुज़री विया। चिबड़ खान, मूंखे इहा ख़बर न आहे त तूं चाक आहीं या बीमार आहीं, पर तोखे कम ते हलणो पवंदो। दादा चाक हुजे या बीमार हुजे, मूं कॾहिं बि कम खां इनकार न आहे कयो। बस तूं रुगो मालिकनि जे अॻियां सुरखुरू हुज। चिबड़ खान, रात मूं वेही पंहिंजे ज़िंदगीअ जो लेखो कयो। ख़बर अथई त नतीजो कहिड़ो आयो? दादा कुछ मूंखे अंदाज़ो आहे, पर वरी बि तुंहिंजे वाता ॿुधण थो चाहियां। ऐं मूं महसूस कयो त ग़ुलामीअ जे ढव खां आज़ादीअ जी बुख बहितर आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾिया दादा खान, हिकिड़ा माण्हू ज़ंजीरुनि में जकड़ियल त ज़रूर हूंदा आहिनि, पर हू ज़हनी तौर आज़ाद घुमंदा आहिनि। आज़ाद, पर वरी ॿिया तोप वारा माण्हू हथनि में हथियार खणी घुमंदा त ज़रूर आहिनि, पर हू ज़हनी तौर गुलाम हूंदा आहिनि। गुलाम ऐं ज़हनी गुलामी खां वधीक को बि पुछड़ो कैद कोन्हे। ये ॻाल्हि सम्झ में आई। चिबड़ खान, मूं अॼु ॾींहं ताईं तोखां इहो नाहे पुछो त नौरोज़ खान जे भाउ खे तो छो क़त्ल कयो ऐं तुंहिंजो फॾो कहिड़ी ॻाल्हि ते हुयो? गॾा ते अहिड़ो त चक्कर खारायो लॻे त चिबड़ खान जी जंज निकिती आहे। नौरोज़ खान मुड़ी वई, वरी बि चवां थो त महिरबानी करे मुड़ी वञे। ॾुखियो थी थिए, ग़लती थो करे। तोखे शायदि ख़बर न आहे त चिबड़ जराह चाबो हिकु लाला माल ख़लास। जेकॾहिं चिप न कई न त गॾ ते चाढ़ण सां गॾु हथु मोकारो कयो वेंदुई। नौरोज़ खान, वरी तोखे मां चवां थो त महिरबानी करे हथूं न उरांग। जेकॾहिं वरी मुंहिंजो वारो आयो न त मां बेअदबीअ जूं हथूं उरांगी ते देरी कोन कंदुसि। ये धमकी तो नहीं बुखे यानी सरदार के सरदार चिबड़ जो को चवंदो आहे वो करे ॾेखारींदो आहे। सीन साहब
मुझे मथो कूड़े उन्होंने चढ़े सजे गोठ जो सर्कस कराए घर चली जो ठीक है सरदार हले 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 बाबा तो सामान छो वड़िया तो उन्हनि जो कहिड़ो ॾोह कयो साले पुट बाबा ये थींदो रहंदो आहे जेकर मुड़ुस माण्हू हूंदा आहिनि गैरतमंद हूंदा आहिनि उन्हनि खे तकलीफ़ूं साम्हूं ईंदियूं आहिनि हिकु न कॾहिं तोखे बि इन्हनि मुसीबतुनि साम्हूं ॾियणो पवंदो सम्झी पर बाबा वो तो घणा तूं अकेलो है पुट जेके सच्चा ऐं बहादुर माण्हू हूंदा आहिनि न उहे सोन जहिड़ा माण्हू हूंदा आहिनि ऐं सच जी जंग अकेले सिर वञी पवंदी आहे इहे मुंहिंजा लफ़्ज़ पंहिंजे ज़हन में रखी छॾिजांइ ॿी ॻाल्हि आहे त अॼु मां तव्हांखे पंहिंजनि मामनि जे घर छॾे थो अचां ठीकु आहे बाबा चिबड़ खाना चिबड़ खाना मूंखे इहा ख़बर न आहे त तुंहिंजे मथां एॾे ज़ुल्म जो सबब छा आहे ॾाढो जेकॾहिं उनजो सबब पुछी थो त पोइ ॿुध इहा साॻी मुंहिंजी पुराणी होड़ पुराणी आदत पंहिंजे कंध खे ॿियनि जे अॻियां न झुकाइण इहा आदत नौरोज़ खे त न वणी पर हुनजे पुट बिजार ख़ान खे बि नथी वणे त पोइ इहो तमामु तो भलो कयो जो नौरोज़ ख़ान जे भाउ खे तो क़त्ल करे छॾियो अगराई केर भी करे ज़ार अली पर तोखे खबर है ना मां कबीलाई झगड़न जे सख्त खिलाफ है सिंध जी तबाही जो हिकड़ो ही सबब है ज़ाति नहीं बिरादरिन जा टकरार शम्स अली मां तुझी गालन सा मुतमईन आया पर हिक गाल मां जरूर ऐड कंदुस कबीलाई छेड़ा ये फजूल रस्मों गलत अकीदा जन सिंध के अन्या पुरते धिके छलियो है सबनी बबाउन जी चढ़ जहालत है जहालत मां तमाम कोशिशन का पोई बिजार खान के इन गालिन नाराजी कयो तो खान बहादुर जे गोठ ते या तो वरी खान बहादुर जे हमलो न कजे फिरोज खान जी गालिन जा वडा चर्चा बुधा थम यो केड़े किस्म जो माण्हू है ऐ हां यो भी बुधाए न जो चको पुत्र शहरोज खान आए उन सा तुझी मुलाकात थी है या न अन्या ताई तो बिन सा डेट वेट काने और मुझे भाग जा सितारा चवत था तो जल्दी आमू सामू मुलाकात थींदी शम्स इन तुझे माना खेस जवाब जे पुछा का कहानी जरूर है पर पुछण में को फायदो भी ना है वो अक्सर गालियो लिकाए सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।